जीअं त कल्ह झोल ऐं सांगड़ रोड जे विच में असी मस्जिद वटि हिकिड़ो ख़ौफ़नाक हादसो पेश आयो, जंहिंमें झोल शहर जो रहाकू उस्ताद मोहम्मद इस्माइल भट्टी ऐं हुनजी नियाणी मौक़े ते फ़ौत थी विया ऐं हुनजी भाॼाई ऐं हुनजो भाउ ऐं ॿियो हिकिड़ो नंढड़ो छोकिरो जेको आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थी विया हुया। कार मैरान कार ऐं जीप जो पाणत में टकराव थियो हुयो। उहा जेकी जीप सावण मरीअ जी हुई, जेको ॿुधायो वञे पियो त नशे जी हालत में हुयो, जेको वञी हुन में लॻो। उन खां पोइ जेको आहे इहो हिकिड़ो दर्दनाक हिकिड़ी जेकी आहे सा वाक़ियो पेश आयो। हुन खां पोइ जेको आहे त हुननि खे फौरी जेको आहे सिविल अस्पताल सांगड़ नियो वियो। छो त मोहम्मद इस्माइल भट्टी ऐं हुनजी हिकिड़ी 6 साला नियाणी जेकी आहे उहा मौक़े ते पहुची चुका हुया। बाक़ी जेके हुन सां गॾु 3 ॼणा ॿिया हुया जेके उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया। हुन में 2 ॼणनि खे जेको आहे एमरजेंसी जी हालत में नवाज़ शाह अस्पताल रेफर कयो वियो। बाद में सावण मरीअ खे जेको आहे हुनजा माइटी जेको आहे अस्पताल मां हल्की फुल्की मलम पटी करे हुनखे जेको आहे फ़रार करायो वियो आहे ऐं हुनजे माइटनि जेको आहे बाक़ाइदगीअ सां हुनते हिन वक़्तु जेको आहे जोशान ते दर्ज कई वई आहे। अॼु जेको आहे हुनजो जनाज़ो निमाज़ कयो वियो झोल शहर में डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकली जे पंप ते, जंहिंमें हज़ारनि जे तइदाद में माण्हू हुते शरीक थिया। उन में सियासी समाजी ऐं सोशल वर्कर बि जेको आहे उन जनाज़ा निमाज़ में शरीक थिया ऐं पंहिंजे अफ़सोस जो इज़हार कयो, छो त हीउ हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो हुयो जेको यानी सवाला निशान बणियो पियो आहे। अवाम इहा अपील कई आहे झोल पुलिस खां त भई हीअ जेके नशे में आवर जेके शयूं आहिनि इहे जेके इस्तेमालु कनि था, इन सां काफ़ी नुक़सान थिया आहिनि। ऐं इहो ॿुधण में अचे पियो त इहो सावण खान मरी जेको आहे इहो पहिरियां बि नशे जी हालत में काफ़ी अहिड़ा हल्का फुल्का एक्सीडेंट करे चुको आहे। हुनजे मिटनि माइटनि जो इहो चवणु हुयो ऐं हुननि जो मुतालबो हुयो वज़ीर आला सिंध ऐं DIG सिंध ऐं IG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खां हुननि जो ॿोॾो मुतालबो हुयो त सावण खान मरीअ खे अरेस्ट करे हुनखे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं असांखे पंहिंजो इंसाफ़ मुहैया कयो वञे। कैमरामैन उमेदरी सां गॾु ब्यूरो चीफ कामिल जी उमराणी, मीडिया HD सांगड़।